दोस्तों हिन कहानी के मुकमल ॿुधंदा। उम्मीद आहे त ही कहानी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहानी जे तरफ़। हिकिड़े शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। न कंहिंजो लहणू न कंहिंजो ॾियणू। संदसि वापारु ॾोराए ॾेह ताईं पियो हलंदो हो। खेसि टे पुट हुआ। हर कंहिंजो सुभाउ पंहिंजो पंहिंजो। सौदागर खे मिल्कियत चङी हुई, पर उन खां सवाइ वटसि हिकिड़ी क़ीमती मुंडी बि हुई। विया ॾींहं पुठियां ॾींहं गुज़रंदा। हयाती ते कहिड़ो भरोसो आहे। सौदागर बि राह रबानी वठी हलियो वियो। पीउ जे मरण पुॼाइणा टिनी भाइरनि ॿी त समूरी मिल्कियत विराए टे हिसा करे खईं, पर मुंडी हुई कान। सभिनी चयो बाबे जे मरण खां घड़ी ॿ अॻु बि मुंडी हुई, त पोइ वेई केॾांहुं। हर को हिक ॿिए ते शक आणण लॻा, पर केरु कंहिंखे कीअं पकिड़े। नेठि विया काज़ी वटि। काज़ी खे चयनि असांजे बाबे वटि हिकिड़ी क़ीमती मुंडी हूंदी हुई, पर पोइ अलाए केॾांहुं गुम थी वई। हाणे असां टिनीअ जो हिक ॿिए में गुमान आहे। हर को सम्झे थो त असां टिनीअ मां ई कंहिं खईं आहे। उन जे निबेरे लाइ असां तव्हां वटि आया आहियूं। काज़ी टिनी भाइरनि जी गुफ़्तगू ॿुधी घड़ी खनि त चुप रहियो। पोइ खेनि मुश्की चयाईं, नौजानो अॼु राति जी मानी तव्हां मूं वटि खाओ, पोइ वेही पाण में ॻाल्हियूं बि कंदासीं त तव्हांजी मुश्किलात जो निबेरो बि कयो वेंदो। टिनी भाइरनि इहा ॻाल्हि ख़ुशी सां क़बूल कई। राति थी। ही टई भाइर ऐं चोथों काज़ी वेठा मानी खाइण। ॻाल्हियूं कंदे काज़ीअ चयो, हिकु मसइलो अची बीठो आहे, तंहिं बि ॾाढो मुंझाए विधो आहे। टिनी भाइरनि चयो, काज़ी साहिब अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तव्हां जहिड़े क़ाबिल शख़्स खे खुटके में विधो आहे, ॿुधायो। त काज़ी पोइ ॻाल्हि हिन रीति शुरू कई। हिकिड़ी नींगरी जहिड़ी हुई सूंहं में सोभेवान, तहिड़ी ई हुई हलत चलत जी ठहकी। संदसि कंहिं सां नींहं हो। रोज़ हुई ॿ मोहबती, ॿिया पाण में गॾिबा हुआ। प्रीत जूं रिहाणियूं कंदा हुआ ऐं ॾींहं पुठियां हफ़्ता, हफ़्तनि पुठियां महीना विया गुज़रंदा। छोकिरीअ जे माइटनि संदसि मङणी ॿिए हंधि कराए छॾी। छोकिरी भला माइटनि खे छा चवे ऐं वञे बि त वञे केॾांहुं। नेठि रोई पंहिंजे ॾुख जो दास्तान पंहिंजे संगतीअ सां कयाईं। संदसि संगतीअ घणो ई वीचार कयो, पर का बि राह नज़र न आयसि। तॾहिं खेसि चयाईं, जॾहिं शादी करीं तॾहिं सुहाग जी सेज ते वेहण खां अॻु मूंसां फिलाणे हंधि मिलजां। बसि तोखां मां आख़िरी तौरु इहो ई थो घुरां। छोकिरी खेसि पक ॾिनी त हूअ संदसि चवण मुताबिक़ हलंदी ऐं सेज ते वेहण खां अॻु हुन सां गॾिबी। कुझु ॾींहं बाद छोकिरीअ जी शादी थी वई। ॼञ वापसि घर पहुती ऐं छोकिरीअ खे सेज वारे कोठीअ ॾांहुं मोकिलियो वियो। छोकिरीअ ॻणतीअ में हुई त हाणे कहिड़ी तरह निकिरे जो हूअ पंहिंजे संगती सां गॾिजी उन ॻणतीअ में हुई कोठी जी भित खे टेक ॾेई हिकिड़ी कुंड में ई वेही रही। एतिरे में संदसि मुड़ुसु दर खोले अंदरि आयो। हू पंहिंजी वनीअ खे सेज ते न पर पट ते हिकु कुंड में वेठो ॾिसी अजब में पइजी वियो। हीअ पंहिंजी नई कुंवार खां ईअं हिकु कुंड में वेहण जो सबबु पुछंदे चयो, शायदि मां तोखे पसंदि न आहियां, तंहिं करे तूं नाख़ुशि आहीं। मां तोसां विहांउ करे तुंहिंजी दिलि खे ॾुखु पहुचायो आहे। तंहिं ते छोकिरी चयो, मुंहिंजे माइटनि जेको मूंखे घोटु वठी ॾिनो सो मुंहिंजी अखियुनि ते आहे। उहा छोकिरी कहिड़ी जा माइटनि जी मर्ज़ीअ जे उबतड़ वञे। माइट पंहिंजी धीअ जा दुश्मन त कोन हूंदा आहिनि। हू जेके बि कनि था संदसि ई भले लाइ। पर शादी खां अॻु मुंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण जो रस्तो हिक ॿिए सां हो। शादी खां अॻु हुन मूंखां अंजाम वरितो हो त शादी बैदि सेज ते वेहण खां अॻु मूंसां मिलजां। सो मां उन ॻणती में आहियां। न तव्हां हुन सां गॾिजण लाइ मोकल ॾींदा, अलाए न, दिलि में अलाए छा सोचींदा। बसि ॻाल्हि बि इहा, तूं भले वञ, पंहिंजे अॻिएं प्रीतम सां गॾिजी अचु। मूंखे तुंहिंजी सचाई ते पूरो भरोसो आहे। घोटु मुस्कुराईंदे पंहिंजी कुंवार खे ज़मीन तां उथारींदे चयो। छोकिरीअ
उन्हनि कपिड़नि ऐं ॻहनि ॻठनि में पंहिंजे संगतीअ सां मिलण लाइ अधु राति जो रवानी थी। राति ऊंदाही हुई, हू बि बती खणी उन जे सोझरे में अॻिते पंहिंजे संगती सां गॾिजण लाइ हलंदी रही। अञा अधु पंधु मस कयाईं त रस्ते ते हिकु चोर गॾियसि। हकल करे चयाईंसि त बीह। छोकिरी वीचारी बीह रही। चोर चयसि त इहे ॻह ॻठा लाहे ॾे। छोकिरीअ तंहिं ते नेरारी करे चयसि, मां हिन वक़्तु पंहिंजे प्यारे सां गॾिजण थी वञा। मूं अॼु ई शादी कई आहे। हीउ ॾिस, विहांउ जो वॻो अञा सुधो पातल अथमि। मुंहिंजे यार मूंखां अंजाम वरितो हो त शादी करण खां पोइ सेज ते वेहण खां अॻु मां साणुस गॾिजां। सो वञा थी ओॾां, अॻु ई देरि थी वई अथमि। सो मोकल ॾे त मतां वधीक न देरि थिए ऐं मुंहिंजो प्यारो इंतज़ारु कंदे कंदे हलियो न वञे। बाक़ी इहा ख़ातिरी थी ॾियां त उतां मोटंदे तोखे ई सभु ज़ेवर लाहे ॾींदसि। चोर चवणु लॻो, तोखे तुंहिंजे घोट संगती सां गॾिजण लाइ मोकल ॾिनी? चोर अजब मां पुछियो। छोकिरी, हा, हुन जो मूं ते पूरो भरोसो आहे। मूं खेसि समूरी ॻाल्हि ॿुधाई आहे। छोकिरी चयो, भाग वारी आहीं तूं ऐं तुंहिंजो घोटु। मूंखे ज़ेवर न घुरिजनि ऐं न ई ॿियो कुझु। मूंखे पंहिंजो सॼण ई सम्झ। तूं भल वञ, कंहिं बि ॻाल्हि जो फ़िक्रु न कर। चोर शर्मसारी विचां चयो। छोकिरी उतां थी अॻिते हली अची मुक़ररु हंध ते पंहिंजे पीउ सां मिली। छोकिरो छोकिरीअ खे ॾिसी अजब में पइजी वियो। चई, मूं नथे सम्झो त को तूं ईंदे। अंजाम जो ॾिनो हुअमि। जज़्बात वस थी अहिड़ा अंजाम कीअं ॾिबा आहिनि, पर पोइ हालतनि हेठि मजबूर थी इहे अंजाम पाइणु मुश्किल थी पवंदा आहिनि। मूं तो बाबति बि ईअं ई सम्झियो हुयो। 5 आङुरियूं बराबरि न आहिनि। पर तोखे घोटु मोकल कीअं ॾिनी? या तूं बिना मोकलाए हली आहीं? छोकिरे उतावले मां पुछियो। मां बिना मोकलाए कोन आई आहियां। मां पंहिंजे मुड़ुस खे समूरी ॻाल्हि खां वाक़िफ़ु करे खांइसि मोकलाए आई आहियां। हा, तोखे तुंहिंजे मुड़ुस मोकल ॾिनी। भला रस्ते में अहिड़ी ऊंधा में को बि डपु कोन थी त हिकिड़ो सो चोर गॾियो हो जंहिं ॻह ॻठा ते फुरिया। पर मुंहिंजी समूरी ॻाल्हि ॿुधण बैदि मूंखे पंहिंजी भेण बणाई। वाह वाह, शाबस आहे तुंहिंजे घोट खे ऐं वाधायूं आहिनि चोर खे। अज़ीम आहीं तूं। चइबो त मां अहिड़ो नीच थींदसि जो का अहिड़ी तहिड़ी हालत हलंदसि। तूं मुंहिंजी अॼु खां वठी भेण आहीं। हाणे जल्द वापसि घोट वटि वञ। ईअं चई छोकिरो पुठियां मोटी वियो ऐं छोकिरी घोट ॾांहुं हली आई। हाणे तव्हां ॿुधायो त उन्हनि घोट, चोर ऐं संगती मां कंहिंजो दर्जो वॾो आहे? काज़ी ॻाल्हि पूरी करे पुछियो। हिकु भाउ चयो, वॾो दर्जो घोट जो आहे, जंहिं दिलि में पंहिंजी कुंवार लाइ को गैर न आणे। मथसि भरवसो रखी खेसि संदसि संगती सां गॾिजण जी मोकल ॾिनी। मुंहिंजे ख़्याल मूजिबि वॾो दर्जो छोकिरी जे उन दोस्त जो आहे जंहिं ऊंधा ऐं अकेलाइप जे मौक़े जो को फ़ाइदो न वठी कुंवार खे ईअं घर ॾांहुं वापसि वञणु ॾिनो। ॿिए भाउ चयो त वॾे में वॾो दर्जो चोर जो आहे, जंहिं हेॾा सारा क़ीमती ज़ेवर छॾे ॾिना। टिएं भाउ चयो। काज़ी टिनी भाइरनि जा राया ॿुधी चयो, वॾो केरु? उन बाबति अलॻि अलॻि राया थी सघनि था, पर तव्हांजे पीउ जी मुंडी तव्हांजे नंढे भाउ जंहिं चोर खे ई वॾो दर्जो ॾिनो आहे तंहिं ई खईं आहे। उन में के बि जुदा जुदा राया थी नथा सघनि। टे भाउ कंधु हेठि करे चयो, बराबरि मुंडी मूं खईं आहे। पोइ टई भाइर काज़ी जी सुञाणप ॾिसी खेसि दाद ॾींदा वञी आरामी थिया। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।